नाज़रीन, सिंध जे ॾाहिं नाले वारे शाइर मरहूम अब्दुल हकीम अरशद सां 2015 में दरगाह पीर ज़ाकरी सकरण जे अङण ते सिंध जे नाले वारी तारीख़दां सैयद मोहम्मद मुनीशा ज़ाकरी पारां तारीख़ी ऐं न विसरंदड़ कचेरी ऐं कचेरीअ में सैयद मुनीशा ज़ाकरी, अदीब मरहूम मीर मोहम्मद पीरज़ादो, अदीब माशूक दारेजो, माणिक मल्ला, अली नवाज़ डायरी, अदीब मोहम्मद सिद्दीक़ मंगियो, निसार कीरियो, शाइर बरकत शेख, सीनियर सहाफ़ी आजिज़ जमाली, मीडिया सेंटर सदर कुर्बान उमराणी ऐं ॿिया दोस्त पिणु मौजूदु हुआ। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में ॾिसंदा SMC न्यूज़ ते। हिसो चोथों, रिपोर्ट कुर्बान उमराणी। सो असांखे पंहिंजो पाण खे जाइज़ो वठणु खपे, सोचणु खपे। जेको माण्हू सोचे थो न घणो पंहिंजो पाण ते, पंहिंजे हुन ते, तव्हां किथे मूंखे छा करिणो आहे, आख़िर असीं दुनिया में कंहिं मक़सद जे लाइ पैदा थिया आहियूं। ॻाल्हि आहे असांखे उहा बसीरत हासिलु करणी पवंदी। पहिरें ॿुधायो पिए त तलब वरी उन हैरत जो तव्हां ज़िक्र कयो हो पंहिंजे ॻाल्हाइण में, इश्क वारे मसइले में। बाबा हुते सूंहं ॾिसे थो न, उनजो आहे त हैरत आहे छा ऐं हैरत केॾी महिल ईंदी जी, उनजो टाइम छा आहे हैरत जो? जॾहिं उते 6हीं मंज़िल ते पहुचे थो। जी जी, हैरत आहे छा? हा, हैरत आहे छा? पाण सूंहं हैरान थी वियो बसि। उनजो को नंढिड़ो मिसाल को ॾियो। हा, मिसाल को ॾियो जा हीअं त न आहे जीअं सचल साईं चयो त ॾिस हुस्न को जेके हैरान हुआ परेशान। मां पाण खे ॾिठो जॾहिं त हैरान थी वियुसि त मां ही छा आहियां ऐं होस छा। माना इहा हिकिड़ी मंज़िल आहे जीअं आईने में माण्हू पाण खे ॾिसंदो आहे, ओॾी महिल हैरान थींदो आहे त हीउ मां किथे आहियां, हीउ त पोइ अलाए केरु आहे, मां त अहिड़ो किथे आहियां, हीउ त ॿियो को आहे। उहा हैरान, उहा मंज़िल आहे हैरान वारी साईं, इहा ई मंज़िल आहे जेकी सम्झूं पिया। ऐं हिकिड़ो ॿियो साईं नंढिड़ो सुवाल हो तव्हांजे उन कचेरीअ में त हितां जेको बि वियो आहे त ख़ुशि थी केर बि कोन वियो आहे। तव्हां फरमायो पिए पंहिंजे कचेरीअ में त हितां जेको बि आहे ख़ुशि थी कोन वियो, पर मां सम्झा साईं लतीफ़ साईं पंहिंजे फ़िक्र में, साईं लतीफ़ साईं जे पंहिंजे फ़िक्र में चयोसि जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी। माना जीअं आयो जग में उहे ओड़ो ई हो, माना जहिड़ो आयो हो उहे। जीअं हिकिड़ो कबीर साहिब जो बि हिकिड़ो अहिड़ो भॼन आहे जंहिंमें हुन में लिखियलु हो त मैं जूं का जूं गया, जूं का तूं, अहिड़े नमूने सां हुन पंहिंजो माना जहिड़ो आयो हो उहे ई वियो। इन जो मफ़हूम माण्हुनि खां उहे वीचारा मायूस थी विया, बाक़ी हू पंहिंजो पाण खे अकेला हुआ, रूह हो न साफ़ चीज़ छंदी जी ऐं पोइ हलियो वियो। हा जे भला ॾिसो उनजो हिकिड़ो ईअं आहे त अवां ॿुधायो त मरण खां पोइ भला कंहिं शइ जी ज़रूरत आहे छा उनखे? अवां चयो त मरण खां पोइ उन ते अलाए छा छा कनि था, कुझु कनि था, भला मरण खां पोइ भला कुझु कनि न कनि उन्हनि खे ज़रूरत आहे छा कंहिं शइ? ज़रूरत बि न आहे, पोइ सही आहे न, वाह जो मज़ो वठी विया, पंहिंजे प्रिय खे पसी विया। जेकॾहिं पसण वारा जेके आहिनि न उहे पंहिंजो मज़ो वठी विया, जेके न पसिया आहिनि उहे वीचारा उन्हनि जा कम अधूरा रहिजी विया, उन्हनि जो ख़्यालु अधूरा रहिजी विया, उन्हनि जूं मोहबतूं अधूरियूं रहिजी वियूं। उहे पाण खे न सुञाणे सघिया, पंहिंजी ज़ात खे न सुञाणे सघिया, पंहिंजे महबूब खे न सुञाणे सघिया, तॾहिं इहे वीचारा हैरान परेशान थी विया। बाक़ी न त जेके पंहिंजे महबूब खे सुञातनि, जंहिंजे सॼो ॾींहुं हंज में वेठो उन्हनि मर्द उहे ख़ुशि रही, उहे पंहिंजे मज़े सां विया, परवाह न आहे केरु पोयां कुझु करे या न करे। महिरबानी इन जगह जे लाइ नौन आहे साईं अब्दुल हकीम अरशद फैज़ुल्लाह ऐं ॿी असांजी सॼी इहा संगत, साईं मुनीर शाह, साईं हनीफ़ शाह, हिननि जाइनि ते अहिड़ी जाइ कान हुई। उन में असीं सिगरनि ते हथ कोसा करे सियारे में ऐं 12 हिकु बजे ताईं कचहरियूं कंदा हुआसीं। साईं मुनीर जन जो असांजो दिलि जो जेको डेवलपमेंट थी आहे, जेका बि असां
पंहिंजो शऊरी हुसूल आहे उन में वॾे में वॾो जेको हिसो आहे सो साईं अब्दुल हकीम अरशद जो आहे। ज़रूरी कोन हूंदो आहे त माण्हू हा वॾी हैसियत वारो हुजे ऐं उहो वॾो क़ाबिल बि हुजे। क़ाबिलियत माण्हूअ में अचे वेंदी आहे उहा हुनजी हैसियत खे इक़्तिसादी हैसियत खे कान ॾिसंदी आहे। पोइ साईंअ खे इहो फ़ाइदो हो त इक़्तिसादी हैसियत जो न ई वॾी त ॿाहिरां जा पंध करे बि इहा जेका शऊर जी आहे सखा इहा साईं कंदो आयो हिते कंदो आयो। अॼु साईं ने उमिरि खे पहुतो आहे त साईंअ खे तकलीफ़ जे करे हूंदा न ॾियूं, पर हाणे जॾहिं हिते उहो अचे थो त उहे पुराणियूं यादूं सॼियूं असांजे आॾो अचनि थियूं ऐं असांखे गोया उहो मज़ो बि साॻियो थो पियो अचे ॼण त असां उन्हनि ॾींहंनि में वेठा आहियूं। उनजे करे साईंअ जो जेको अॼु जो हीअ असां वटि हिते मौजूदगी आहे उन मौजूदगीअ साईंअ खे ऐं असांखे हिकिड़ो ॾाढो अरसो बि यादि ॾियारियो। उन अरसे में जेको बि सियासी समाजी उथलूं पुथलूं जेके थियूं अदब में उन सभिनी जा असीं साईं अरशद समेत ऐनी शाहिद आहियूं जंहिंमें हू असांजो वॾी उमिरि वारो आहे ऐं असीं हुनजी लख इज़त कयूं था जेका हू हाणे इहा हुनखे शाबस आहे त हुन एतिरो घणो लिखियो आहे जो कई नसर जा किताब ऐं शाइरीअ जा किताब हुन जा अची चुका आहिनि अञा ईंदा। पर जेकॾहिं हू हिकिड़ो हर्फ़ बि न लिखे हा त बि इहे जेके कचहरियुनि जे रस्ते हुन फहिलाउ कयो आहे इहो ई हुनजो इहातो करे हा शऊर जो ऐं हुनजे सॼे हिन महिनत जो उनजो इहातो करे हा। पर उन सां गॾोगॾु ही किताब बि आहे। अॼु जॾहिं हू असां वटि अचे थो त असांखे ईअं थो लॻे त असीं जेके नौजवान पाण खे हुन खां सम्झूं था ऐं जेके पढ़ूं था लॻा पिया आहियूं पढ़ण था पढ़ी नथो सघे अखियुनि जे करे, पर अॼु बि जॾहिं का ॻाल्हि निकिरे थी त असांखे रहनुमाई थो करे इहा हुनजी तस्वीरत आहे। उहो अॼु जी हालतुनि ते बि पंहिंजो पूरो जाइज़ो ऐं पूरी जेका दस्तरस रखे थो जो असांखे हुन खां वाट मिले थी नई ॻाल्हि लॻे थी वणे थी। न त केरु कंहिंजी ॻाल्हि ॿुधण जे लाइ सीर जी हिन दौर में अचे इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे। कुर्ब वारनि वटि शादियुनि जे सॾनि में रमियुनि में बि माण्हू नथो पुॼो सघे। उन हंध ते माण्हू अचे थो विहे थो ॿुधे थो ख़ुशि थो थिए। असांखे त ईअं थो लॻे त असां पंहिंजे वरी उन फॉर्म में मोटी था अचूं जंहिंमें मच कचहरनि ते वेही ऐं असीं साईंअ खे ॿुधूं ऐं साईंअ जी शाइरीअ मां असीं मज़ो वरितो सिखियासीं ऐं साईंअ जे हिन ॻाल्हियुनि मां असांखे ॾाढो कुझु एतिरो फ़ाइदो थियो जो जेकॾहिं असां को पंहिंजे लेखे में मुतालियो कयो आहे त उन में बि साईंअ जो वॾे में वॾो हथु आहे। तव्हां अॼु बि ॾिठो आहे त साईं हर थोरे थोरे वक़्त खां पोइ मुतालीअ जो केतिरो भई चयो इहो मुतालियो आहे जेको इंसान खे ताज़ो तमाणो रखे थो। वण खे पोखिजे थो पर जेकॾहिं पाणी न ॾिबो त सुकी वेंदो। माण्हूअ जे फ़नकार कहिड़े बि क़िस्म जो हुजे पर जेकॾहिं उन पंहिंजे फ़न में मुतालियो न आहे त उहो सुकी सड़ी वेंदो या जामिद थी करे बीह रहंदो। उनजे करे साईंअ सां मुलाक़ात हिकिड़े कुराड़े माण्हूअ सां मुलाक़ात न आहे पर हिकिड़े दौर सां मुलाक़ात आहे ऐं हिकिड़े अहम शऊर जे लहर सां मुलाक़ात आहे। ॾाढो असांखे मज़ो अची वियो आहे। महिरबानी साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जी जंहिं असां सां हिन सॼी रिहा जे बारे में तफ़सीली कचहरी कई। साईं जी महिरबानी। त मोखीअ जे महक ते हुआसीं राति मुखीअ जे महक ते रातियूं चंड सां रुलियासीं थे रोल ॾाढा असीं अॻे हुआसीं ऐं देस दिलबर सां दिलि लॻी आहे सूंहं जाते ॾिठी उते हुआसीं जून जे ॾींहुं उस निटहण में तो कई छांव तो तॾे हुआसीं ऐं पाण माशूक चाह कंहिंजे में मूंखां छो था पुछो किथे हिकिड़ी वाही आहे त विखरियल वारनि जी माना छा आहे प्री विखरियल वारनि जी माना छा आहे प्री ईदी सेंटर में पलिया अहिड़नि ॿारनि जी माना छा आहे प्री चोपन जोड़ा शाम समुंड किनारनि जी जोड़ा शाम समुंड किनारनि जी माना छा आहे प्री दुनिया चाहे थी अमन तो हथियारनि जी माना छा आहे विखरियल वारनि जी माना छा आहे
साईं अपनी वो ताकि आई लता शब्द से आने साईं ने साईं शेर नज़म मोटी मुंद सजण सागी आई थी डंड में सुराई मोटी मुंद सजण सागी आई थी डंड में सुराई फुटी पन पबण गुरबण कूणी कंवल फुटी पन पबण गुरबण कूणी कंवल भौरन भूभू लाई थी डंड में सुराई पका बिह लोड़ कुम खिरोली पका बिह लोड़ कुम खिरोली हर कंहिं वात हीअ वाई थी डंड में सुराई मोटी मुंद सजण सागी आई आयो ॾीर कलर खारांडो डांडो ॾीर कल खारांडो डांडो सियोरी वाह जी साई थी डंड में सुराई मोटी मुंद सजण सागी आई आयो डूरा डोरियो काहिरो कानीरो आयो डूरा डोरियो काहिरो कानीरो चीहन चूचूं लाई थी डंड में सुराई मोटी मुंद सजण सागी आई हुड़ो बतेलो आगेली सूंढर हुड़ो बतेलो आगेली सूंढर ढूंढी बेड़ी भी ठहराई थी डंड में सुराई मोटी मुंद सजण सागी आई मरे मच्छी मोराखो जरको थेली मरे मच्छी मोराखो जरको थेली कुरलो पलो सुणी डाही मोटी मुंद सजण सागी आई थी डंड में सुराई चंड ॾे ॾिस चमके छोलिन में चंड ॾे ॾिस चमके छोलिन में लगी वाह उतर गज वधाई थी डंड में सुराई मोटी मुंद सजण सागी आई कलंदर वश्क बसम थी वियो सारो कलंदर वश्क बसम थी वियो सारो तो छो एॾी देरि लॻाई थी डंड में सुराई मोटी मुंद सजण सागी आई पखिन जो भाई अलबला सर पक्षिन वारो अलाए पक्षिन वारो आया नहीं आए ने अञा वो खीसे में पियो ना हिकिड़ो ही तो बस घणो था यार पता घणा दस ये थोड़ो शॉट से जाए ने के असा थोड़ो गैर शहर बात कजो थोड़ी बस ट्रे हां ये ड्रिगिया हुआ ड्रिगेश जिया छोलन में छुलंदीड़ी कदे मूंसा मिलंदीड़ी वाह वाह ड्रिगिया हुआ ड्रिगोश जिया छोलन में छुलंदीड़ी कदे मूंसा मिलंदी पियोड़ीअ जहिड़ी पितकिड़ी पाबोड़े ते पलंदीड़ी कदे मूंसा मिलंदीड़ी आड़ी थी अच तू मुंडे डोरियो छलाए डोर पियो तो दे आड़ी थी अच तू मुंडे डोरियो छलाए डोर पियो तो दे गाजरे रचिया के जिया रंग रचायूं खेणाटी थी खिलंदीड़ी कदे मूंसा मिलंदीड़ी पबुण ते पई पेर घसाए गुल गुरबण जा पटे मुंडे उछलाए बियो समझी भंज न मूंखे वियारे जी हथ वरंदीड़ी कदे मूंसा मिलंदीड़ी सुणी आहीं सुणीअ जहिड़ी मोहबत अथई मोराखीअ जहिड़ी प्यारी आहीं पोपरीअ वांगुरु वहकरनि में गॾु हलंदीड़ी कॾहिं मूंसां मिलंदीड़ी सिरियो सिंगारी सनड़ी ॾिस तूं मलाह चए मन मनड़ी ॾिस तूं सिरियो सिंगारी सनड़ी ॾिस तूं मलाह चए मन मनड़ी ॾिस तूं कुरड़ी कलंदर बश्क केॾी वणे थी गोयो गोज घुमंदीड़ी कॾहिं मूंसां मिलंदी वाह साईं वाह वाह राजा करनम थी वने या जीअं ना करम केड़ा साईं मिर्च जा जी जी प्यार तुझे आ दिलड़ी वंगी तुझा जलवा रंग बरंगी तुझा जलवा रंग बरंगी प्यार तुझे आ दिलड़ी वंगी तुझा जलवा रंग बरंगी तुझा जलवा रंग बरंगी तुझे हुस्न जी छा तारीफ़ कयां तुझे हुस्न जी कहिड़ी तारीफ़ कयां घर बार फिदा तो तां फिदा यार कयां हर मस्त अहिड़ो मस्त कयो तुंहिंजे नाज़ो अदा पंहिंजी दिलड़ी कयम तो तां यार फिदा तूं मौला वॾो
तूं मौला वॾो आहीं, तूं मौला वॾो, तूं मौला वॾो, तूं मौला वॾो आहीं नंगी, तुंहिंजा जलवा रंग बरंगे, तुंहिंजा जलवा रंग बरंगे, हर हंध तुंहिंजी। वॾी महिरबानी, यादि न आहे, वॾी महिरबानी कुर्बत आहे। समोसा हाँ शाइरनि खे चओ जेके शाइरनि असांखे पोइ ख़बर का चओ ठाहे ॿुधायूं। अली नवाज़ तारी पर शेर ॿुधाए। अली नवाज़ हितां ही हेॾा विच ही छो न न इहा सही न सही है ही न ही त कॾ हू बि शायदि निसार कोन्हे बाज़ार साईं ही ताब छो ये थोरो ई आयो ताब गुज़रो था ॿुधाईंदा साईं सदारती तकरीर कंदा हुआ सदारती साईं खां पुछंदा साईं बि ॿुधाए पोइ तूं ॿुधाए हू मोज़रो था बरकत आहे मानका हा मां तव्हांखे मीर हसन आरे सर जो शेर चयो त ॿुधायां पंहिंजा यादि कोन जेको ॿुधाए हाणे ताजी मर्ज़ी आहे भले ख़ालि जुड़े पिरे फुटंदे चंड जी ईअं चांदनी गुम थी वई, पिरे फुटंदे चंड जी ईअं चांदनी गुम थी वई, ॼण त शाइर जे ज़हन मां शाइरी गुम थी वई। प्यार जे दरियाह में तोसां विझी भाकुर लथी, सुहिणीअ ऐं घणे जी ॻाल्हि आहे। प्यार जे दरियाह में तोसां विझी भाकुर लथी, ए घड़ा तोखां घड़ीअ में कीअं सखी गुम थी वई। इश्क जे वहिंवार में कंहिं छा ॾिनो ऐं छा वरितो, ज़िंदगीअ में ई लॻे थो ज़िंदगी गुम थी वई। महिरबानी लॻे थो ज़िंदगी गुम थी वई। हा साईं बिस्मिल्लाह। साईं गज़ल आहे को? हुन जॾहिं खां मुंहं मुड़ियूं सांढे रखियूं, हुन जॾहिं खां मुंहं मुड़ियूं सांढे रखियूं, पाण संदसि सूखड़ियूं सांढे रखियूं। हुन जॾहिं खां मुंहं मुड़ियूं सांढे रखियूं, पाण संदसि सूखड़ियूं सांढे रखियूं, हथ ॾोराठियुनि रखी छिरकी उथी, हथ ॾोराठियुनि रखी छिरकी उथी, यादगिरियुनि चूंडड़ियूं सांढे रखियूं। मौसमी गुलड़नि वफ़ा तोड़े न कई, मौसमी गुलड़नि वफ़ा तोड़े न कई, पोइ बि मालण कूंडड़ियूं सांढे रखियूं। हा विछोड़े वरिय गुज़रिया ॿार खे, हा विछोड़े वरिय गुज़रिया ॿार खे, माउ हीअं हुंगड़ियूं सांढे रखियूं। साज़िशनि दरिया सां धोखा कया, साज़िशनि दरिया सां धोखा कया, पर मुहाणनि दूंडड़ियूं सांढे रखियूं। ॿेलड़ा सिर ते रखी लुॾंदियूं वयूं, ॿेलड़ा सिर ते रखी लुॾंदियूं वयूं, ॼण कतारुनि कुंजड़ियूं सांढे रखियूं। लाड़ ॼण पाछाड़ ते हू कामड़ियूं, लाड़ ॼण पाछाड़ ते हू कामड़ियूं, चूंडे सभु मलूकड़ियूं सांढे रखियूं। घोरड़े लाइ ॾेना रखी छित ते, घोरड़े लाइ ॾेना रखी छित ते, हुन टिड़ियल सूंगड़ियूं सांढे रखियूं। घोरड़े लाइ ॾेना रखी छित ते, वणनि जा ॾेना टुटड़नि, सूंगड़ियूं सांढे आला ॾेना रखी हिकिड़ियूं टिड़ियूं, घोरड़े लाइ ॾेना रखी छित ते, हुन टिड़ियल सूंगड़ियूं सांढे रखियूं। वाह साईं वाह। इशारो वाले काॾे आहे ये पैसे में ॿुधाए जा मूंखे मूंखे त तूं थो लॻी साढे रखी बेसबब विछड़ी त माणक वक़्त खां, बेसबब विछड़ी त माणक वक़्त खां, सोच सां गॾु मूंझड़ियूं सांढे रखियूं। हुन जॾहिं खां मुंहं मुड़ियूं सांढे रखियूं, पाण संदसि सूखड़ियूं सांढे रखियूं। ॿी हिकिड़ी काफ़ी आहे, अरे हो कोना तो ही शायद हिकिड़ो चरिए खे केरु सम्झाए आहे न भले यादि हूंदी। उठड़ा पलाणे होती हलिया विया, उठड़ा पलाणे होती हलिया विया, हुया जेके जीअ लाइ ज्योति हलिया विया, नसीबनि में आऊं थियसि न ॻोठाणी, नसीबनि में आऊं थियसि न ॻोठाणी,
थियो सिर सां साणी दरियाहनि जो पाणी भंभोर शहर में जवानी उझाणी हुयसि आऊं शायदि खोटी हलिया विया उठड़ा पलाणे होती हलिया विया मूंखे निंड कहिड़ीअ निभागीअ निहोड़ियो मूंखे निंड कहिड़ीअ निभागीअ निहोड़ियो पुनल भाकुरनि में मूंखां जंहिं टोड़ियो ॾिसां हा जॾहिं थिए ॾेरनि साथ जोड़ियो रखां हा मां पेरनि पोती हलिया विया उठड़ा पलाणे होती हलिया विया वधी विख खईं मूं पहण पेचरनि ते वधी विख खईं मूं पहण पेचरनि ते परे खां तकियमि थे गोरनि घरनि खे हुया नेण माणिक जहिड़ा नरनि ते चढ़ियसि तोड़े जबलनि चोटी हलिया विया उठड़ा पलाणे होती हलिया विया हुया जेके जीअल ज्योति हलिया विया साईं सिद्दीक़ साईं साईं तव्हां शाइर आहियो थी वञे साईं तव्हां शाइर आहियो अला परा दी असां दे कागा असां तक दी बुंदा असां ता दी तरगीरी कर करे साईं बरकत शेख साईं ॿुधाईंदो अर्ज़ आहे त मोहबत जग में मुई न